सिंध सूरे बादशाह जी धरती, सिंध शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी धरती, सिंध सचल साईं जी धरती, सिंध अमन ऐं भाईचारे जी धरती। दोस्तों, अॼु 3 डिसंबर एकता ॾिहाड़ो जेको आहे, योम कल्चर डे जेको आहे, उहो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। सो इन ॾिहाड़े ते असां हिंद सिंध ऐं पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी भेणनि खे एकता ॾिहाड़ो ऐं योम सकाफ़त कल्चर डे जूं लख लख मुबारकूं पेश कयूं था। सिंध धरती ते हमेशह असांखे मोहब्बत, अमन ऐं भाईचारे जो पैगाम मिलियो आहे। जॾहिं सिंधी टोपी ते वार थिए पियो त उन वक़्तु कावश ऐं KTN जे सरवाण मोहतरम जनाब अली काज़ी साहब जेको आहे, इहो योम कल्चर डे जेको आहे मल्हाइण जे हवाले सां हिकिड़ो ट्रेंड हलायो। सो उनखां पोइ गुज़िरियल केतिरे ई सालनि खां जेको 1 डिसंबर खां वठी 3 डिसंबर ताईं एकता ॾिहाड़ो जेको आहे, उहो सकाफ़ती रंगो रंग तक़रीबन सां जेको आहे मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें सिंधी टोपी, अजरक जेका आहिनि, सलाढ़ियल नौजवान, तोड़े स्कूली ॿारड़ा, मतिलबु कि वॾी तादाद में हिकिड़ो पंहिंजो ॿधी यकजहती जो इज़हार कंदा आहिनि। सो यकीनन हीउ ॾिहाड़ो बि असांजे लाइ ईद जे ॾिहाड़नि जीअं आहे। सो इन हवाले सां असां तमामु हिंद सिंध ऐं पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी भेणनि खे योम कल्चर डे जूं लख लख मुबारकूं पेश कयूं था। हैप्पी कल्चर डे। ऐं अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे हिन पेज खे फॉलो बि कयो ऐं असांखे सुठा सुठा कमेंट्स बि ॾियो।